दौलतपुर सफ़न जे इनलक अकेडमी में औरतुनि ऐं नौजवाननि खे कारोबार जी सिख्या ॾियण लाइ बिज़नेस स्कूल जे नाले सां ट्रेनिंग प्रोग्राम कयो वियो, जंहिं में औरतुनि ऐं नौजवाननि हिस्सो वरितो ऐं बिज़नेस जे बारे में ॼाण हासिल कई। उन मौके महिमाननि ऐं मेज़बाननि चयो त सॼे दुनिया में मर्दनि सां गॾु औरतूं कारोबार करे रहियूं आहिनि। हिन प्रोग्राम कराइण जो ख़ासि मक़सदु असांजे ॻोठ जे औरतुनि ऐं नौजवाननि खे बिज़नेस जे तरफ़ राग़िब करणु आहे। अॼुकल्ह जी दुनिया में तव्हां ॾिसंदा त अमेरिका, यूरोप, ऑस्ट्रेलिया ऐं ॿिया मुल्क जेके तरक़ी याफ़्ता या तरक़ीअ मां गुज़रनि पिया इन दौर मां, उते ही एंटरप्रेन्योरशिप जो जेको कॉन्सेप्ट आहे उहो तमामु घणो अॻिते आहे। ऐं मां खणी चवां त बदकिस्मत सां असांजे पाकिस्तान में ॿाहिरां में इन शइ खे सफ़ा निगलेक्ट कयो वियो आहे। शहरनि में थोरो की घणो एंटरप्रेन्योरशिप ते कम बि थिए थो, के इंस्टीट्यूटनि में लोन बि ॾियनि था, के बैंक्स बि आहिनि, पर ॿाहिराड़ीअ में इलाही वधीक ज़रूरत आहे त इहो स्किल, इहो ॾांहुं एंटरप्रेन्योरशिप जो ॿारनि खे ॾिजे, नौजवाननि खे ॾिजे, छोकिरनि छोकिरियुनि खे ॾिजे, त जीअं हू अॻियां हली करे रुॻो नौकिरी जे लाइ डिपेंडेंट न थी वञनि, पर जेके वीचार अखर पढ़िया उन खे पंहिंजे बिज़नेस स्किल में कन्वर्ट करे ऐं पंहिंजी सुठी अर्निंग करे सघनि, सुठी ज़िंदगी गुज़ारे सघनि। कोशिशि इहा आहे असां सभिनी दोस्तनि जी त असां वधि खां वधि जेको आहे सो वुमेन एम्पावरमेंट ते कमु कयूं। छाजे करे जेको आहे जॾहिं असां सोशल प्रॉस्पर्टी जी ॻाल्हि कंदासीं त सोशल प्रॉस्पर्टी तॾहिं ई मुमकिन आहे जॾहिं मुआशिरे जा ॿई सेगमेंट्स यानी मेल ऐं फीमेल गॾिजी करे मालियाती मसइलनि जे बारे में ऐं मालियाती मसइलनि खे सम्झण जी कोशिशि कनि ऐं उन्हनि खे वधि खां वधि पंहिंजी कैपेसिटी जे हिसाब सां इस्तेमालु करण जी कोशिशि कनि। जंहिं सेटअप में जेके एंटरप्रेन्योर्स आहिनि, फीमेल एंटरप्रेन्योर्स आहिनि, उनखे इंट्रोड्यूस कयो वियो आहे ऐं उहे हिन खे रन बि कनि पियूं, हलाइनि बि पियूं ऐं पाण ई जेको आहे अॻु भरियूं थियनि पियूं। त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी पॉज़िटिव स्टेप आहे। हिते जेको ही स्टार लॻो आहे हिते नओं एक्सपीरियंस आहे ऐं माना हिते नयूं शयूं सिखण लाइ मिलनि पियूं ऐं हिते अञा त अॻिते हली असांखे इहो साॻियो बिज़नेस कमु बि ईंदो, इन लाइ घणो मज़ो अचे पियो ऐं इंट्रस्टेड बि आहे। ऐं हिन में असांखे खोड़ सारियूं शयूं मिलनि पियूं, जीअं बिज़नेस जे बारे में भले केतिरो बि लॉस बि थींदो ऐं माना असांखे माना गिव अप न आहे करिणो। इन हिसाब सां माना हिते सुठो पियो लॻे, हिन में ट्रेनिंग में ऐं बिज़नेस करण में ॾाढो सुठो पियो लॻे। असांखे काफ़ी तजुर्बो थियो आहे ऐं असांखे काफ़ी इलाही कुझु सिखण जो मिलियो आहे त कीअं बिज़नेस कजे, कीअं हलाइजे। असांखे माना ॾाढो तजुर्बो माना मिलियो आहे असांखे सिखण जो। असांजो प्रोग्राम हलियो आहे, हिन में जेके असांजे सेक्शन तौरु असांजा क्लासिस रखिया हुया। हिन क्लासिस में असांजे बिज़नेस जे बारे में ॿुधायो वियो ऐं बिज़नेस कीअं करिजे ऐं बिज़नेस जो कहिड़े बेनिफिट्स आहिनि ऐं बिज़नेस मां असांखे कहिड़ो फ़ाइदो, पैसनि खां गॾु असांखे इज़त बि मिले थी। अॻियां हली जेके असां मिसाल तौरु असां ड्यूटी नथा करे सघूं त असां बिज़नेस कंदासीं, त बिज़नेस जे बारे में असांखे हींअर खां ई ख़बर पइजी वई त अॻियां असां बिज़नेस कीअं करे सघूं था, कहिड़े हिसाब सां करे था सघूं। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इन क़िस्म जे ट्रेनिंग प्रोग्रामनि खे ॻोठ जे औरतुनि ऐं नौजवाननि ते पहुचाइजे, जीअं नौजवान ऐं औरतूं कारोबार करे पाण भरा थी सघनि।